नाज़रीन, इंतहाई ॾुख जी ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले शिकारपुर जे जनरल सेक्रेटरी अगूणे MPA चेयरमैन डिस्ट्रिक्ट काउंसिल शिकारपुर ज़ुल्फ़कार अली ख़ान कमारियो जो वालिद मोहतरम अबड़ा बिरादरी जो चीफ सरदार अगूणो MPA सरदार हिम्मत अली ख़ान कमारियो तवील इलालत खां पोइ 74 सालनि जी उमिरि में रज़ाए इलाही सां हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणू करे वञी ख़ालिक़ हक़ीक़ी सां मिलियो। सरदार हिम्मत अली ख़ान कमारियो जी फोतगी की ख़बर ईंदे ही सॼे शहर में ॾुख जी लहर छाइजी वई। उन सिलसिले में सोग में अॼु शहरनि पंहिंजो कारोबार पिणु बंदि रखियो। मरहूम जी जनाज़े नमाज़ मदई जी वेझो ॻोठ तराईअ में अदा कई वई। नमाज़ जनाज़ा में इलाइक़े जे चङनि मुड़सनि मुख़्तलिफ़ सियासी समाजी मज़हबी अदबी तोड़े सहाफ़ी अॻुवाणनि समेत शहरनि ऐं चाहींदड़नि वॾे तइदाद में शिरकत कई। मरहूम खे पंहिंजे ॻोठ तराईअ जे आबाई कब्रिस्तान में दफ़नायो वियो ऐं तज़ियत जो तॾो कमारिया हाउस तराईअ में विछायो वियो आहे, जिते तज़ियत जो सिलसिलो हलंदड़ आहे। दुआ आहे त ख़ुदावंद करीम मरहूम जी मग़फ़िरत फ़रमाए ऐं जन्नतुल फ़िरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए। आमीन या रब्बल आलमीन।